चढ़े कहिड़ा हल्दी अल्लाह शुक्र है ख़ुशि आहे दुआ लगी पिया तव्हां ॿुधायो ख़ुशि है अलाह जो शुक्र आहे भला घणे अरसे खां पोइ नज़र आयो वरी भाई रमज़ान हो वरी ईद हुई लॉकडाउन हो इन करे गैप थी विया गायब थी वई आहीं भला इहो मां ॿुधियो आहे त तूं इश्क तां हथु खयो बिल्कुलु इमरान भाई इश्क तां हथु खयईं हाँ हथ कयो पोइ इहो मामा आरिफ जंहिं महिल चवंदो हुई त ओॾी महिल ॻाल्हि सम्झ में न ईंदी मामा आरिफ चंदो तो कराची छॾे वञ हा हुन में वरी थोरी इहा शइ शामिलु हूंदी बिल्कुलु कराची छॾे वञ कराची छॾे वञ ॿियूं शयूं बाक़ी हुन जी सही हूंदियूं हिकिड़ी कराची छॾे वञ माना सिंध आहे असांजो शहर आहे हा इहा ॻाल्हि असां सही बि कमाइण जो हक़ रखूं था बिल्कुलु बिल्कुलु सिंध आहे ऐं तोखे ख़बर आहे तूं अॼु छो आयो मां तोखे ॾसियो मां फ़ोन ते छा चयोमांइ बेरिया हलणो कहिड़ो बेरिया टाउन बेरिया टाउन मां तोखे चयुमि यार पाण बेरिया टाउन हलंदासीं ऐं पंहिंजो हिसो करींदासीं छो जो वॾो मसइलो लॻो पियो आहे हा बिल्कुलु सिंधियुनि जे हक़नि जो मसइलो जेको लॻो पियो आहे बिल्कुलु। त पाण खे बि उन में शामिलु थियणु खपे मां इन करे तोखे चयुमि त अॼु तूं चयो त सुभाणे अचां पर तुंहिंजी माना दिलि खे सलाम वरी तूं राति चढ़ियो वहीं सवेर अची पुॻो वहीं बिल्कुलु इमरान भाई हाणे ॿुधाए माना सभु ॿिया कम ख़तमु बिल्कुलु इमरान भाई तोखे ख़बर आहे पहिरियों तूं आहीं त ईअं न हुई हाणे तूं माशाल्लाह वाह चंडिया सफ़ा टेकिजी वहीं हा पहिरियों तूं सफ़ा सनड़ो ईअं हूंदे यादि अथई पहिरियां ॻोठां खां माण्हू आयो न वरी शहर में भला हाणे हिकिड़ी ॻाल्हि चवां ॿुधाईंदे बिल्कुलु बिल्कुलु जंहिंसां इश्क कयो हुन नालो ॿुधा नालो इमरान भाई नाहे ॿुधायो नालो न आहे ॿुधाइणो अड़े माण्हुनि खे त सॼी उहा ई ख़बर आहे नालो छो नथो ॿुधाई ख़बर कंहिंखे बदनाम करणु सुठी ॻाल्हि न आहे माना इन ॻाल्हि ते तूं क़ाइमु आहीं बिल्कुलु माना पोइ तुंहिंजो इश्क आहे न न इश्क न आहे मतिलबु हाणे असां छॾे ॾिनोसीं हाणे कंहिंखे बदनाम करणु सुठी ॻाल्हि न आहे यार तूं असली चंडियो कसम सां वाकई सही चंडियो यार बिल्कुलु ऐं वाकई पंहिंजी ज़ात सां या पंहिंजी ज़बान सां कंहिं ॿिए खे नुक़सानु न पहुचे हा न दिलि आज़ादारी न थिए कंहिंजी दिलि आज़ारी न थिए हा इहा ॻाल्हि सही आहे पर्दो रखणु सुठी ॻाल्हि हूंदी आहे पर्दो रखणु सुठी ॻाल्हि आहे यार हे जो वीडियो वेंदई त इश्क चांडिया इश्क तां हथु खयो ऐं मामा ॾिसंदई पोइ मामा ख़ुशि थींदो मामा ख़ुशि थींदो भला मामा खे कॉल कयूं बिल्कुलु बिल्कुलु इमरान भाई पर यार मामा खे कॉल कंदासीं त दोस्त कीअं ॾिसंदा हिननि कीअं ख़बर पवंदी मामा खे मां कॉल थो कयां चवांसि त मामा चांडियो हीअं थो चए इश्क तां हथु खयो तूं पंहिंजी वीडियो ठाहे ॾे ईअं कयूं हाँ बिल्कुल सही है भी सही है अस्सलाम वालेकुम तमाम दोस्तों। इमरान भाई अब मुझे एक बात बताओ कि कहाँ गया गरीब चांडियो, उसका मोहब्बत, उसका इश्क, उसका जुनून, जो सब लोग उनकी वजह से हमें जलील कर रहे थे, आज देखो उसका खुद का क्या हालत हो गया। उसने हर चीज़ से तौबा कर दी है। तो बस जी जो कहते हैं ना बड़ों की बातों को नहीं सुनते, ठोकर उनके नसीब में होता है। तो अल्लाह करे इसको अल्लाह अकल दे, अल्लाह इसको समझ दे कि अपने इस बात पे कायम रहें। ये शोबिस की लड़कियां या जो दूसरी किस्म की लड़कियां हैं जो लोगों को बेवकूफ़ बना के अपना उल्लू सीधा करते हैं, उनसे उसको दूर रहना चाहिए था पहले, बहुत पहले। लेकिन मोचड़ा पड़ने के बाद अभी वो राय रास्त पे आ गया तो अब उसको एहसास हो गया होगा जो हम कहते थे वो सही था, वो कर रहा था वो गलत था। तो देखते हैं कितने अरसे अपनी बात पे कायम रहता है। और उन तमाम दोस्तों को जो मुझे मतलब कमेंट्स पास कर रहे थे मेरे लिए कि आप गरीब चांडियों के साथ ज़्यादती कर रहे हो, तो भाई अब क्या हुआ, अब उसने ख़ुद तौबा कर लिया, अब वो क्यों इन चीज़ों से दूर हो गया। ये आप गरीब चांडियों से कमेंट्स करके पूछे ना कि भाई मामा ने जो तुम्हें पहले कहा था वो क्या था और अब तुम क्या कर रहे हो, इसका मतलब मामा सही था, तुम गलत थे। तो तमाम दोस्तों आपसे हमारे दिल से प्यार है, आप हमारे भाई हो, आप हमारे बड़े हो, लेकिन रवायात से, नज़रियात से, ख़ानदान के फ़ैसलों से जो बंदा हटता है, बाज़ारियों के चक्कर में पड़ जाता है या उल्टे सीधे लोगों के चक्कर में पड़ जाता है या मतलब अपना जहन कहीं और लेके जाता है तो नुकसान में रहता है। तो हम दुआ करते हैं गरीब चांडियों अपने रास्ते पे आ गए, अल्लाह ताला उसको तौफीक दे, अपने माँ बाप की खिदमत करे और अपने लोगों के साथ रहे, अपने प्यार बांटे, प्यार दे, लोगों के प्यार ले। तो तमाम दोस्तों हाथ जोड़ के मुझसे कोई गलती हुआ तो मुझे माफ़ कर दीजिएगा, लेकिन मैं अपने नज़रिए पे कायम हूँ। गलत चांडियो गलत था, वो गलत रास्ते पे जा रहा था, अल्लाह ने उसको सही रास्ता दिखाया, ये खुशी की बात है। अपना ख्याल रखिए, अस्सलाम वालेकुम। हा चांडिया वीडियो ॾिठई जी इमरान भाई छा थो सम्झि मामा सही चयो ग़लति चयो मामा गलत चयो सही चयो हाणे आवाम फ़ैसिलो कंदी आवाम फ़ैसिलो कंदी जी बिल्कुलु मामा सही चयो या ग़लति चयो आहे न जी बिल्कुलु इमरान भाई अच्छा यार मूंखे हिकिड़ी अधु शइ हुनजी वरी न वणी आहे कंहिंजी बहरहाल तूं आवाम ते छॾियो आहे न बिल्कुलु मूं आवाम ते छॾियो आहे आवाम ते छॾियो आहे भला मां तोखे पंहिंजा सेड़ ॾेखारियां बिल्कुलु बिल्कुलु सेड़नि खे छॾ भला हे इश्क जेको छॾियो अथई जी जी इन ते को शेर ॿुधा भला इन ते हिकिड़ो मंजूर सखीरानी साहिब जो कलाम आहे मंजूर सखीरानी इन ते कलाम आहे जी जी इश्क ते जी जी कीअं ॿुधा त सुर में ॿुधाइजां जी जी तुंहिंजे कूड़नि कूड़नि वाइदनि ते एतबार कयमि छो प्यार कयमि
छो प्यार कयम तुझे कूड़न कूड़न वाइदन ते एतबार कयम छो प्यार कयम तुझी सूंह ॾिसी मां प्यस भुलजी है चंडा। तोखे यार कयम तोखे प्यार कयम छो प्यार कयम तुझे कूड़न वाइदन ते एतबार कयम छो प्यार कयम। चंडा तूं त सुरीलो ई आहे हिकिड़े सिखियो थी ॻाइणु पर ये में इश्क हर कुछ सेखारे हे छॾंदो ॻोठु जेको हलियो वई भला उते वञी ई गानो यादि कयो थी अॼु छो एतबार कयुमि वाइदनि ते हा जी ॾिस हुन तोसां वाइदो त को बि न कयो बस हिकिड़ी असांजी दिलि मुतमैन कोन हुई मन मुतमैन हूंदी त वाइदो कॾहिं न कॾहिं कंदी अच्छा माना तोखे ईअं लॻंदो त कॾहिं न कॾहिं त वाइदो कंदी है न बिल्कुलु यार जॾहिं इर्शाद जगीरानी सिंगर थी सघे थो तूं बि थी सघे थो हा न इमरान भाई इंशाल्लाह हाणे जो सिंगर थींदासीं सिंगर थींदे पर हिकिड़ी ॻाल्हि आहे इर्शाद शुरू में ईअं हुयो पोइ अॻिते हली वरी सुरीलो थी वियो अथई जी जी हाणे वरी बाक़ाइदा माना वरी मथां थी थो गा भई बिल्कुलु हाणे सही थी वियो आहे न हा बिल्कुलु यार आहे पंहिंजो ॿियो कंहिं फ़ोन वोन कई इर्शाद या ज़फ़र न इमरान भाई फ़ोन कोन कई हिन ॿिनी मूं कंहिं फ़ोन न कई न अच्छा हल इहो से मां त तोसां कॉन्टेक्ट में हुयुमि ॾिस मां तोखे छा चयुमि चंडा कॾहिं बि को मसइलो थिए तूं चयो इमरान भाई मां जॉब ते लॻी वियो आहियां सही जॻह ते आहियां हा मां तोखे चयो सही आहे ठीकु आहे जॾहिं बि उतां छॾी या को मसइलो थिए मूंखे कॉल कजां बिल्कुलु इमरान भाई तूं मूंखे 3 ॾींहं पहिरियों कॉल कई बिल्कुलु मां तोखे चयुमि हलियो अचु को मसइलो कोन्हे ईअं न बिल्कुलु असां चांडिया सिरजण वारा चांडिया आहियूं मता तूं सम्झी बिल्कुलु पर तूं बि असांजो साथ बि तव्हां सां गॾु ई गॾु हूंदा न तूं चरिया मुंहिंजो भाई पर पोइ ॾिस तूं इश्क ख़तमु थो करी त पोइ ग़रीब चांडे जो लक़ब ख़तमु थी वेंदई ऐं गरीब चांडे नाले सां दुनिया सुञाणींदी गरीब चांडे नाले सां हा न हा बिल्कुलु जिते वेंदो आहे माण्हू चवंदा गरीब चांडो अची वियो ॻोठ में के इंटरव्यू करण आया ई बिल्कुलु जाम आया इमरान भाई जाम बिल्कुलु। हा मां तुंहिंजी वीडियो ॾिठियूं फेसबुकनि ते यूट्यूबनि ते छोकिरा मतिलबु इंटरव्यू करणु ईंदा न मां मना न कंदो माण्हू चवंदो तकबर करे वियो आहे वॾाई करे वियो आहे अड़े चंडा त इन करे सुठी ॻाल्हि कोन्हे ऐं माण्हू ईंदा इंटरव्यू कंदा या वठंदा हा सुठी ॻाल्हि आहे ॾियणु खपे चंडे तोखे ख़बर आहे जेकॾहिं हे लॉकडाउन न लॻिया त पाण किथे जो आहे हुन दुबई जो दुबई जो आहे पाण घटि में 3 दफ़ा मथी अचूं आहे छो जो पंहिंजूं टिकेटियूं थी वियूं पासपोर्ट ठही विया बसि इहो लॉकडाउन अचान लॻी वियो हा त उतां वारा दोस्त बि वीचारा उतां वारा दोस्त बि परेशान थी विया हा न हालांकि उन्हनि त चयो आहे अची सघो था त असां वेठा आहियूं हुकुम आहे पर हाणे कीअं एॾो रिस्क कीअं खणूं हा हाणे हलंदासीं चंडिया को मसइलो कोन्हे ज़िंदगी रही त इंशाल्लाह इमरान भाई हा न बिल्कुलु बहरहाल को मैसेज माईअ खे मैसेज ॾिना पिया आहिनि मैसेज ॾिना पिया आहिनि जी जी बसि तूं इहो ई वॾो मैसेज काफ़ी आहे त चांडे इश्क तां हथु खयो राति कयो हा न बिल्कुलु हल भाई चांडे इश्क तां हथु खयो चांडा पोइ हाणे असांखे न चइजांइ इहो मैसेज वञे ई थो बिल्कुलु बिल्कुलु हा न हाणे हिते ई हूंदे कराची हूंदे बिल्कुलु कराची में आवाज़ सां गॾु हूंदसि मूंसां गॾु ई हूंदे बिल्कुलु हल सही आहे ठीकु आहे भाउ चांडियो अॼु खां पोइ कराची हूंदो मुंहिंजे शोरूम ते हूंदो ऐं हिते कॾहिं आयो आहे राति राति आयो आहे राति चढ़ियो आहे न असुर खां पोइ ताईं ठीकु आहे चांडिया ॻाल्हि ॿुध अॼु मथां ज़फ़र अचे बिल्कुलु इमरान भाई हुन सां बि मुलाक़ात कंदासीं हे वीडियो जेको बि ॾिसंदो न चवंदो अड़े चांडे खे छा थी वियो हे इश्क तो हथु खईं हेॾो वॾो सचो आशिक पोइ इहो ॿुधणो पियो अथई हा ॿुधंदे 2 ॾींहं ॿुधंदे पोइ वरी माण्हू ठही वेंदा भला इन जो तुंहिंजे घर वारनि ते कहिड़ो असरु पियो चांडिया तुंहिंजे ॿारनि न ते घर वारनि असांजी भाॼाई ते को असरु न न उनखे ख़बर पई भला न हू माना ख़बर कोन्हे असांजो न सिस्टम ॿियो आहे सिस्टम ॿियो आहे माना मोबाइलियूं वोबाइलियूं घरनि में न आहिनि घटि आहे हा न हा हल पर माना जे वीचारी असांजी भाॼाई खे ख़बर बि पवंदी त माना मीडिया आहे माण्हू हा बिल्कुलु हा न कराची आहे कराची कराची माना कहिड़ो शहर आहे अॼु तूं ॿुधाए ज़ालिम शहर आहे या सुठो शहर आहे ऐं सुठो शहर बि आहे ऐं ज़ालिम बि आहे ज़ालिम छो आहे ज़ालिम इन करे हिते जा माण्हू जेके मतिलबु परस्त आहिनि हल रे चांडिया ऐं पंहिंजे कम सां कमु रखंदा आहिनि कम सां कमु रखंदा आहिनि हा हा न बिल्कुलु माना इहो सिखी वई तूं बिल्कुलु सिखी आहे माण्हू भला आहिनि या मामा मामा मामो भलो आहे जी जी हा उहो साम्हूं त चए पियो न तोखे हा बिल्कुलु हा न बिल्कुलु बाक़ी कुझु दोस्तनि तोसां वाइदा कया उहे पूरा कयूं न न न न कयूं न रुॻी ॻाल्हियूं न हा रुॻी ॻाल्हियूं हल रे चांडिया हुनमें इहो फ़ौजा सूर्य कलम में जिन ॻाल्हियूं वॾियूं थिए कयूं या वक़्तु ॾुखे में छॾे इहो थोरो ॿुधायो भला जिन ॻाल्हियूं वॾियूं थिए कयूं वया वक़्तु ॾुखे में छॾे वया वक़्तु ॾुखे में छॾे पे
बेक़दरे माण्हूअ ते भल कहिड़ो असरु थींदो मिटा मुंहिंजी हयातीअ जो किथे पूरो सफ़र थींदो। चंडा बेक़दर जे लाइ माना तुंहिंजो मैसेज इहो ई आहे। हा बिल्कुलु। हलो ठीकु आहे दोस्तो, असां वरी ईंदासीं इंशाअल्लाह ताला। चंडा तोखे मां सेट ॾेखारियां पंहिंजा? बिल्कुलु बिल्कुलु। ओके, मां तोखे सेट थो ॾेखारियां। हे थी चंडा हाँ माशाअल्लाह सुठा आहे। सुठा आहिनि न? हे हिकिड़ो हिन में हे नर अथई कारो, पोइ मादी अथई, पोइ हाणे सम्झ हे तूं आई, हे तूं आई, हे सम्झ जे तोरा कुड़ा कुड़ा वाइदा कया, वाइदा कोन्हे कई चंडा ॾिस। वादा कया या न कया ये दिल खे ख़बर आहे। दिल्ली खे ख़बर, चंडा ख़बर अथई हे हितां जा न थी, हे अमेरिकन थी, ऐं हे जेके आहिनि न माना वधंदा न आहिनि, माना हे वॾा न थींदा अथई चंडा। एतिरी हिननि जो कद बॉडी एतिरा ई हूंदी। हे नर अथई, माना हे बच्चो न अथई, हे वॾो अथई, ऐं हिनखे ईअं पकड़िबो आहे, वॾो उस्ताद अथई। हे बाबा हिनखे छॾ त बसि, माना पोइ ईअं थो भॼे, ईअं थो भॼे। माना हिननि में छा आहे मसइलो ॾिसां, ॿार जा कीअं सेड़ त पंहिंजा ॿिया आहिनि न, पर हिननि जो माना भुज जेके आहिनि बच ॾिस मुंहुं भरे वेंदो आहे माना, ऐं हिननि जो कद एतिरो ई थींदो आहे दोस्तो, ॾिसो हिननि जो कद एतिरो ई थींदो आहे। हे नर आहे, हे नर आहे, ऐं हे मादी आहे, हे ॿई वॾा आहिनि। हे हीअं थींदा आहिनि, अखियूं ॻाढ़ियूं हूंदियूं आहिनि, हे नर मादियुनि, ऐं हे हिननि जो कद एतिरो ई वधंदा न आहिनि हे। अच्छा, हे वरी थोरो इंसाननि सां वधीक रिली मिली था वञनि, माना मां हेठि छॾींदोमांनि न त मूं वटि अची वरी वापसि अची वेही रहंदा। चंड तोखे हिकिड़ो पसंदि आहे वरी मां सुठा आहे। हिकिड़ो ॿुधां, हे सुठो आहे। मादियुनि खां तोखे नफ़रत अची वई आहे, मादियुनि खां तोखे नफ़रत अची वई आहे, ईअं न? मामा आरिफ तुंहिंजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे वीडियो ठाहे मोकिली ऐं पंहिंजा वीचार ॾिसिया। हाणे अवाम ते था छॾियूं चंडा, ईअं न? हाणे अवाम ते था छॾियूं, अवाम मामा खे छा थो चए, चांडे खे छा थो चए। बाक़ी मामा जी असां का बि ॻाल्हि डिलीट या कटी न आहे, सॼी रखी आहे, चांडे जी बि सॼी रखी आहे, सही आहे चंडा? ओके।